अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। इसराइली बमबारी में बेघर थियल गिज़ा जा लखें फ़लस्तीनी मिस्र जे सरहद ते गॾु थियण लॻा। इसराइली बमबारी में बेघर थियल गिज़ा जा लखें फ़लस्तीनी मिस्र जे सरहद ते गॾु थियण लॻा। इसराइल पारां गिज़ा जी नाकाबंदी सबबि लखें फ़लस्तीनी बुख, बीमारियुनि, पाणी ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट खे मुंहुं ॾियण लॻा। इसराइली बमबारी में बेघर थियल गिज़ा जा लखें फ़लस्तीनी मिस्र जे सरहद ते गॾु थियण लॻा आहिनि। परॾेही ख़ाबरू इदारनि मूजिबि अमेरिका, इसराइल ऐं मिस्र मुतासिर फ़लस्तीन जे लाइ रफ़ह जी सरहद खोलण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। मिस्र सां लॻंदड़ सरहद रफ़ाह ते हज़ारें फ़लस्तीनी गॾु थी विया। हज़ारें माण्हू मिस्र जी सरहद खुलण जे इंतज़ार में बीठल आहिनि। परॾेही मीडिया मूजिबि सरहद खुलण वक़्तु इसराइल ॾखण गिज़ा में फायरबंदी ते इतफ़ाक़ बि कयो आहे। गॾियल क़ौमुनि जे इंसानी इमदाद वारे इदारे इसराइल खे गिज़ा जो कड़ो ख़तमु करण जी अपील करे छॾी। UNRWA जे सरबराह फ़िलिप रेज़रनी चयो आहे त गिज़ा में ज़िंदगी जो तसवुरु ख़तमु थींदो पियो वञे। इसराइल गिज़ा जो कड़ो फौरी तौर ते ख़तमु करे गिज़ा ते इसराइली हमलनि जे नतीजे में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 3000 खां वधी वियो। इसराइली फोर्सिस लॾ पलाण कंदड़ फ़लस्तीन ऐं एम्बुलेंस खे बि निशानो बनाइण लॻियूं आहिनि। सिंध पुलिस जे ऑफिसरनि इसराइल ख़िलाफ़ जहाज़ ते वञण लाइ IG सिंध खे दरख़्वास्त ॾेई छॾी। सिंध पुलिस में मुक़ररु इंस्पेक्टर फ़याज़ अहमद जावरी हमास तरफ़ां इसराइल ख़िलाफ़ जहाज़ में हिसो वठण लाइ IG सिंध खां इजाज़त घुरी वरिती आहे। SSP इन्वेस्टिगेशन 2 सिटी साउथ ज़ोन में मुक़ररु इंस्पेक्टर फ़याज़ अहमद जावरी IG सिंध रफ़त मुख़्तियार राजा खे हिकु ख़त लिखियो आहे, जंहिंमें इंस्पेक्टर फ़याज़ अहमद जावरी हमास तरफ़ां इसराइल ख़िलाफ़ जहाज़ जे ऐलान में हिसो वठण ऐं जिस्मानी तौर ते पंहिंजो हिसो जहाज़ में विझण लाइ IG सिंध खां बाज़ाब्ता तौर ते इजाज़त घुरी वरिती आहे। इंस्पेक्टर फ़याज़ अहमद जावरी पंहिंजी पघार जो 10% हिसो बि अल ख़िदमत फाउंडेशन खे ख़ासि तौर ते फ़लस्तीनी रिलीफ ऑपरेशन लाइ ॾियण जी आछ करे छॾी आहे। ख़त में इंस्पेक्टर फ़याज़ अहमद जावरी वधीक लिखियो आहे त फ़लस्तीन जी आज़ादी ताईं जहाज़ में शरीक रहण जी इजाज़त ॾिनी वञे। IMF जे शर्त हुकूमत गैस 100% महांगी करण जी तयारी करे वरिती। हुकूमत IMF जे शर्त ते अमल कंदे सियारे खां अॻु गैस महांगी करण जी तयारी करे वरिती आहे। हिकु तरफ़ पेट्रोल सस्तो करे अवाम खे रिलीफ त ॿिए तरफ़ हुकूमत गैस जूं क़ीमतूं वधाइण जो फ़ैसिलो करे महांगाई जे पीसियल अवाम ते नओं बम किराइण जी ख़्वाहिशमंद आहे। हुकूमत आलमी मालियाती फंड IMF जे शर्त ते गैस 100% महांगी करण जी तयारी करे वरिती। ज़रियनि मूजिबि इक़्तिसादी राब्ता कमेटी तयारु कई आहे। SEC तरफ़ां हतमी मंज़ूरी मिलण खां पोइ 1 अक्टूबर खां फ़ैसिलो लागू थींदो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त गैस जूं क़ीमतूं न वधाइण सां 185 अरब रुपयनि जो शॉर्टफॉल वधंदो। घरेलू सार्फ़िन लाइ RLN जूं क़ीमतूं न वधायूं वयूं त शॉर्टफॉल 21 अरब ताईं वधी सघे थो। ज़रियनि मूजिबि हलंदड़ माली साल जे ख़तमु थियण ताईं गैस जे गर्दिशी कर्ज़ में 46 अरब रुपयनि जे इज़ाफ़े जो इम्कानु आहे। IMF गैस सेक्टर जे गर्दिशी कर्ज़ में वाध ते ॻणिती ज़ाहिर कई हुई। जेल ट्रायल ख़िलाफ़ शाह महमूद कुरैशी इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी बि जेल ट्रायल ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। शाह महमूद कुरैशी अदालत खां 9 अक्टूबर जे ट्रायल कोर्ट जे हुकुम खे कालदम करार ॾियण ऐं अॼु जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ जी इस्तदा कई आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त अदालत ट्रायल कोर्ट खे फ़र्द जुर्म लागू करण खां रोके बिना कंहिं नोटिफिकेशन जे मुंहिंजो जेल ट्रायल जारी आहे। उन करे अदालत जेल ट्रायल खां रोके ओपन ट्रायल जी हिदायत करे। शाह महमूद कुरैशी बैरिस्टर तैमूर मलक ऐं फ़ाइज़ा असद ज़रिए दरख़्वास्त दाख़िल कई। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।